आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हवाले सां मां ये स्टेट पंहिंजी खोली आहे। प्लाटिंग कयूं था, सहूलियत में असां जेको आहे सो किस्तुनि में बि ॾियूं था ऐं उन खां अलावा खोड़ सारियूं असां वटि जॻहियूं पियूं आहिनि जेके असां रेंट ते ॾींदा आहियूं। अलहमदिल्ला मसवाड़ बि जाइज़ ई, असां पंहिंजी कमीशन बि जेका ठहंदा आहियूं जाइज़ ई वठंदा आहियूं। केतिरा ई आहिनि जेका ब्रोकर पैसा खाई था वञनि या फ़ाइदो फिराडिंग में हले थो कमु, घणे क़दुरु हले थो, पर अञा बराबरि न आहिनि। असांखे अलाह साईं इल्मु ॾिनो आहे, हिन में असां आया आहियूं, इनवाल थिया आहियूं पंहिंजो जेको आहे स्टेट जे हिसाब सां। अलहमदिल्ला शिकायत असांजी न थी आहे कॾहिं, न ई इंशाअल्लाह उमेदु इहा ई आहे त न थींदी। अलहमदिल्ला असां सां जेको बि आहे रेंट वारो आहे या ख़रीदार आहे, असां उन्हनि खे हर सहूलियत जी माना कोशिशि इहा ई आहे त जेको मसवाड़ी आहे ग़रीब आहे ज़रूरु इन हिसाब सां पंहिंजो रेंट ते मसवाड़ ते वेहंदो, उनखे अलहमदिल्ला असां मूं सहूलियतां मिलंदियूं। असांजो स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे, असां पंहिंजो जेको आहे न्यूज़ ते नंबर हलाए रहिया आहियूं। मसवाड़ी हुजे या ख़रीदारी हुजे, उनखे असां सहूलियतां किस्तुनि में बि ॾींदासीं करे, किस्तुनि में बि असां उन्हनि खे प्लाटिंग ॾींदासीं। 24 महीननि जी किस्त बि आहे, 24 महीननि जे हिसाब सां उन्हनि खे असां किस्तुनि में ॾींदासीं। इन विच में अदा करे वञे थो त उन सां असां खोड़ सारियूं माना ॿियूं बि सहूलियतूं असां कंदासीं। महिरबानी यासीन साहब तव्हांजी। नाज़रीन, ही अदील स्टेट एजेंसी जो मालिक आहे जनाब मोहम्मद यासीन चन्नू साहब। ऐं साईं जिन जो चवणु इहो आहे त जेकी बि दोस्त लाड़काणे जा शहरी हुजनि या लाड़काणे खां ॿाहिरां शहरी हुजनि, पूरे सिंध जे शहरनि खे इहा अपील करे थो त अवां जेकॾहिं कोई प्लाट ख़रीद करणु चाहियो था या पंहिंजो प्लाट तव्हां विकिरो करणु चाहियो था या तव्हां जॻह मसवाड़ ते वठणु चाहियो था या जेकॾहिं कोई जॻह जो मालिक आहे उहो पंहिंजे मसवाड़ ते जॻह ॾियणु चाहे थो त उहो हिन स्क्रीन ते हलंदड़ ऐं स्क्रीन ते ज़ाहिर थींदड़ नंबर ते बराह रास्त हिन अदील स्टेट एजेंसी जे मालिक सां राब्तो करे सघे थो। ऐं राब्तो करण खां पोइ तव्हांखे कंहिं क़िस्म जी इंशाअल्लाह कंप्लेन या कोई शिकायत या कंहिं तकलीफ़ जो या मुंहुं ॾिसणो न पवंदो। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।